ये गोड़ा होगी छड़ जिन भाइरन में भेनरुन जा भाइर सही गर्मी होता है क्यों भेण मां तोखां तुंहिंजो नालो पुछी सघां थो? हा दा सोणी। भेण तू मायूस न थी जिन भेन अल्लाह गनी क्यों साईं भेण मां तोखां तुंहिंजो नालो पुछी सघां थो? हा दा सोणी। मायूस न थी भेण रो न जिन भेनरुनि जा भाइर ज़िंदा हुजनि उन्हनि भेनरुनि अल्लाह साईं तो हलियो तॾहिं पिया ॻाल्हाइनि चाहिए जिन भेनरुनि जा भाइर ज़िंदा हुजनि उन्हनि भेनरुनि खे रोअण जी ज़रूरत नाहे हूंदी। मां तोसां वाइदो थो कयां भेण त अॼु ॾींहं खां पोइ तुंहिंजी ज़िंदगीअ में कंहिं बि ॾुख खे अचण जी जुरत न थींदी पर जेकॾहिं का बि तकलीफ़ तोॾां वधण जी कोशिश कंदी त हुन जे अॻियां नादर जिस्कानी बीठो हूंदो। नादर जिस्कानी बोट के में ॿुधण लाइ हेॾे हलिया आहियो अञा आऊं कंहिंखां पुछा कयो आ को छा कुझु क्यों तो भाई अचाणे अच हेॾे ई वेहो अचे उस्ताद बंदूक आ होशियारी उठ साईं के ॾिस जला के तो गला थोड़ो हल्को ॾिस मथे तो क्या माई हिकिड़ो मिंट हाँ रोई अरे आखिर में साथ दे जो नॉर्मल थी ना इनमें थोड़ा गुड़ आहिनि आवाज़ बंद रे जो सोनी जो डाला की हाँ सुनी मो साईं के सही नहीं हाँ चवंदी आहे हाँ साईं के हसड़े अदायो हाजी खान केर हुयो हाँ हिते चवेस अदा इहो हाजी खान केरु हुयो? ॿीहर और जुमिलो पढ़ंदा। हाँ क्यों अदा इहो हाजी खान केरु हो? मथे उते जाए ॾिसंदी